डॉक्टर आकाश के हंज वरतल पुट ऐं ड्राइवर के गिरफ़्तार किया वियो आहे। केस में अगभराई थी है। SSP फ़रक लंजार चयो। संदसि चवणो त जांच करे रहिया आहियूं। ड्राइवर बि कुछ अहम ॻाल्हियूं ॾसियूं आहिनि। SSP ॼाणायो आहे। अवांखे ॿुधायूं त SSP फ़रक लंजार चयो आहे त डॉक्टर आकाश के हंज वरतल पुट ऐं ड्राइवर के गिरफ़्तार किया वियो आहे। केस में अगभराई थी आहे। संदसि चवणो त जांच करे रहिया आहियूं। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे SSP फ़रक लंजार। SSP फ़रक लंजार साहब, अस्सलाम वालेकुम। सर, डॉक्टर आकाश कत्ल केस में केतरी अगभराई थी है, अवां कीअं था ॾिसो? केस अंडर इन्वेस्टिगेशन आहे। असां डिफरेंट शयूं इन्वेस्टिगेट करे रहिया आहियूं ऐं असां वेट था कयूं जेकी मेडिकल लीगल रिपोर्ट आहे उहा ईंदी। उन खां पोइ असां वधीक बहितर ओपिनियन ॾेई सघंदासीं ऐं जेको उन्हनि जो पुट आहे ऐं ड्राइवर आहे उन्हनि सां बि असां इंटरव्यू करे रहिया आहियूं। इट इज़ अंडर इन्वेस्टिगेशन ऐं हिन टाइम ते कंहिं क़िस्म जो कमेंट ॾियणु मुंहिंजो ख़्याल आहे मुनासिब न हूंदो। सर, सोशल मीडिया ते जवाबदारनि जे एतिराफ़ बाबति ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, उन में केतिरी सदाकत आहे? मां सम्झां थो त उन में काफ़ी शयूं रूमर्स आहिनि। जीअं मां तव्हांजी ॻाल्हि शायदि ॿुधां पियो त उन्हनि को कन्फेशन कयो आहे या छा, अहिड़ी को ॻाल्हि कोन्हे। इट इज़ स्टिल अंडर इन्वेस्टिगेशन ऐं जीअं को अहिड़ी शइ साम्हूं आई त इंशाल्लाह ताला सां असां शेयर कंदासीं। फ़रक लंजार साहब, टीम जोड़ी वई हुई। टीम कहिड़ी वधीक अगभराई कई आहे त जवाबदार जेको ड्राइवर आहे, ड्राइवर खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। ड्राइवर को एतिराफ़ कयो आहे वधीक? मां उहा ई तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई त जेके ॿ माण्हू हुआ इन इंसिडेंट जे टाइम ते, पुट हो ऐं ड्राइवर हो, उन्हनि खां असां इंटरव्यू करे रहिया आहियूं। इन केस जे बारे में जेके डिटेल्स उन्हनि खे ख़बर आहिनि। पर मां वरी साॻी ॻाल्हि रिपीट कंदसि, अञा ताईं को अहिड़ी शइ कोन उन्हनि कन्वे कई आहे कन्फेशन जे बारे में या इन हवाले सां जेकी ॻाल्हियूं हलनि थियूं, अहिड़ी टाइप जी को शइ अञा साम्हूं न आई आहे। वॾी महिरबानी टाइम न्यूज़ खे टाइम ॾियण लाइ SSP फ़रक लंजार साहब। अवांखे ॿुधायूं त SSP फ़रक लंजार टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कई। संदसि चवणो त डॉक्टर आकाश जे हंज वरतल पुट ऐं ड्राइवर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। केस में अगभराई थी आहे। संदसि चवणो त जांच करे रहिया आहियूं। ड्राइवर बि कुझु अहम ॻाल्हियूं ॾसियूं आहिनि। SSP फ़रक लंजार टाइम न्यूज़ सां ॻाल्हियूं कयूं आहिनि। संदसि चवणो त डॉक्टर आकाश जे हंज वरतल पुट ऐं ड्राइवर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। केस में अगभराई थी आहे। वधीक जांच कई पई वञे। SSP इहो बि ॼाणायो आहे त जांच करे रहिया आहियूं। ड्राइवर बि कुझु अहम ॻाल्हियूं ॾसियूं आहिनि। वधीक जांच कई पई वञे।